PPMPA रिहाना लगारी चयो आहे त सजावल ज़िले में तालीम जी तबाही जा ज़िम्मेवार असां चूंडियल नुमाइंदा आहियूं। सजावल वेझो पीपल्स हाउस में अवामी मेड़ाके सां ॻाल्हाईंदे PPMPA रिहाना लगारी चयो त हुन जदीद दौर में मुआशरे जी तरक़ी लाइ नियाणियुनि खे तालीम ॾियणु ज़रूरी आहे। औरतूं तालीम पढ़ियल लिखियल हुजनि हा त हीउ ज़िलो तालीम जे लिहाज़ खां ॿियनि खां पुठिते न हुजे हा। रिहाना लगारी चयो त फील्ड में कमु कंदड़ मुख़्तलिफ़ NGOs वॾनि होटलुनि में सेमिनार कराइनि थियूं। सेमिनार रुगो फोटो सेशन ताईं महदूद हूंदा आहिनि। उन्हनि मां का ॼाण नाहे मिलंदी। MPA रिहाना लगारी चयो त NGOs खे इलाइक़नि में वञी आगाही ॾियणु घुरिजे जीअं मुआशरे में सुधारो अचे। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त PPMPA रिहाना लगारी चयो आहे त सजावल ज़िले में तालीम जी तबाही जा ज़िम्मेवार असां चूंडियल नुमाइंदा आहियूं। सजावल वेझो पीपल्स हाउस छरटाणी में अवामी मेड़ाके सां ॻाल्हाईंदे PPMPA रिहाना लगारी चयो त हुन जदीद दौर में मुआशरे जी तरक़ी लाइ नियाणियुनि खे तालीम ॾियणु ज़रूरी आहे। औरतूं तालीम पढ़ियल लिखियल हुजनि हा त हीउ ज़िलो तालीम जे लिहाज़ खां ॿियनि खां पुठिते न हुजे हा। रिहाना लगारी चयो त फील्ड में कमु कंदड़ मुख़्तलिफ़ NGOs वॾनि होटलुनि में सेमिनार कराइनि थियूं। सेमिनार रुगो फोटो सेशन ताईं महदूद हूंदा आहिनि। उन्हनि मां का ॼाण नाहे मिलंदी। MPA रिहाना लगारी चयो त NGOs खे इलाइक़नि में वञी आगाही ॾियणु घुरिजे जीअं मुआशरे में सुधारो अचे।